असांजो सोनो असांजो साथी वो उनजी हिकिड़ी ख़ूबसूरती इहा आहे त उहो अंग अखर खे न आहे ॾिसंदो, इहो न आहे ॾिसंदो धण में केतिरा गॾु आहिनि। असां त खणी नंढा आहियूं ऐं नंढा वॾा थींदे माना नंढपण खां वठी ॾिसंदा था अचूं साथी खे सदाईं अमल में, पोइ कॾहिं हिन भर कॾहिं हुन रोड जे परे भर, सदाईं मेड़ में, सदाईं हुजूम में, सदाईं एतिजाजनि में। यूसुफ जी इहा ॾाढी ख़ूबसूरती आहे, उहा हिन खे मां नथो ॿुधाइणु चाहियां, तव्हांखे ॿुधाइणु थो चाहियां त हू सदाईं अंग खे न आहे ॾिसंदो। 5 ॼणा हूंदा आहिनि, 7 ॼणा हूंदा आहिनि, पर एतिजाज पंहिंजो रिकॉर्ड कराइबो आहे, दांह पंहिंजी ॾिबी आहे। इहा हिकिड़ी ख़ूबसूरती आहे ऐं इहा वरी प्लस पॉइंट बि हिनजी आहे त इन ख़ूबसूरती खे हीअ अॼु ताईं बरक़रार रखियो थो अचे, अॼु ताईं ही इन शइ खे खयो थो अचे। अॼु बि अव्हां जी सूरत में अव्हां वेठा आहियो, असां पंहिंजी दांह अव्हां ताईं ऐं अव्हां जी सूरत में पूरी संत ताईं पहुचायूं था पिया। हाणे ॻाल्हियूं सभु थी वियूं आहिनि, ज़रई सुधारनि जूं, पाणी वारो मामिलो, सब्सिडी वारो मामिलो, अघु वधाइण वारो मामिलो, ॻाल्हियूं ओवरऑल सभई थी वियूं आहिनि। बाक़ी थोरी घणी मिड़ई पेश थिया आहियूं त मिड़ई ॿ लफ़्ज़ अव्हां ताईं। ऐं असांजी इहा ख़ुशकिस्मती जो वार जा साथी असांजो कामरेड नजीब मासकाम वारे दौर खां वठी, यूनिवर्सिटी वारे दौर खां वठी असांजो साथी आहे, सोनो आहे, वेंदे अॼु अदबी संगत ताईं असांजो न्याज़ हैदरी। जंहिं बि ज़रूरतमंद खे नलके जी ज़रूरत हूंदी आहे, वार नसीराबाद या थरड़ी में, नसीराबाद ते खणी उते था कयूं, पर वार थरड़ी हैदर शाह में त कामरेड न्याज़ हैदरी ताईं पहुचंदो आहे। को बीमार हूंदो आहे त कामरेड न्याज़ हैदरी अची हुनखे कुल्लो ॾींदो आहे। सो इहे सभु साथी आहिनि, इहे सभु सुहिणा आहिनि। ऐं वार न्याज़ हैदरी सां मां इहो इख़्तिलाफ़ रखंदुमि त अॼु बि कामरेडशिप में या पंहिंजे हुन अॻुण ॻाल्हि जेका तव्हां कई त पंहिंजे तहरुक में ऐं पंहिंजे मज़ामत में घटी कोन्हे। वार अॻ में बि माज़ी में वॾा माण्हू ॾिना आहिनि ऐं अॼु बि वार में उहा साॻी चुरपुर आहे। बाक़ी इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे त वार में जेका माठ आहे उनजो सबबु जेका सॼी सुहिणे सिंगार ॻाल्हि रखी ऐं सिंगार सदाईं फ्रंट लाइन ते हूंदो आहे इन माण्हुनि जे ख़िलाफ़, इन्हनि वॾनि वॾनि बुतनि जे ख़िलाफ़। त वार में उन्हनि वॾनि बुतनि जो वॾो इन्फ्लुएंस आहे, जेको नसीराबाद में बि पंहिंजी जॻह वलारींदो पियो वञे, पर जॻह उनखे इन करे न पई मिली सघे जो हितां जो जेको अवाम आहे, हितां जो जेको पोरियत आहे, हितां जा जेके इल्मी अदबी हल्के सां लाॻापियल माण्हू आहिनि, एतिरे ताईं जो हितां जा जेकॾहिं मज़हबी माण्हू आहिनि, उहे बि उन्हनि जे कट जोड़ जो हिसो कोन था थियनि, जो हू इन शइ में कामयाबु न वञी सघिया आहिनि। त नसीराबाद शहर वापार जे हवाले सां, इल्म ऐं अदब जे हवाले सां, अमुन जे हवाले सां, रवादारी सहप ऐं वॾ माणप जे हवाले सां हिकिड़ो अलामती माना में सॼी सिंध में हिकिड़ो नुमायां शहर आहे। ऐं नसीराबाद जो हिकिड़ो पंहिंजो वॾो वॾो तारुफ़ आहे, पंहिंजी हिकिड़ी तारीख़ आहे। सो असां सदाईं असांजे माण्हुनि हिननि पाणी चोरनि, हिननि ज़रात चोरनि, हिननि ज़ख़ीरंदोज़नि ख़िलाफ़ सदाईं झेड़ियो आहे, विड़ियो आहे, बीठा आहिनि, बीहणु बसि इहो काफ़ी आहे। गुज़िरियल साल अवामी मर्कज़ पार्टी मार्च कयो, पैदल मार्च कयो। त हिन पैदल मार्च कंदे कंदे पाण ताईं पहुता, बख्शल साथी पहुतो, बख्शल थलो जॾहिं मेखाने ते वेठा हुआसीं त हिकिड़ो इहो ॻोठाणो सादो माण्हू हो, उन यूसुफ जी चयो त यार हीअ छा आहे, तव्हां आयो बि ईअं के 100 माण्हू आयो, पोइ कामरेड भला हिन जो तव्हांजे पैदल मार्च जो को असरु थींदो? भला वाकई बि जो असां ॿुढा ताईं नुक़सानु बि थियो आहे, भला हे जो तव्हां पैदल मार्च कयो आहे इन जो को भला असरु थींदो, का सणाई थींदी या ईअं पिया था कयो? त बख्शल ॾाढी सुहिणो आहे, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई हुन, चई यार ॿियो कुझु थिए न थिए, पर हाणे चोर आहे उहो लोड़ो लताड़ियूं लोड़ो परे करे घर घिरियो थो अचे, असां एतिरो बि न चऊं चोर आहे, पोइ त माना सफ़ा ॿुढासीं न। ॿुढल त हूअं ई आहियूं, पर दांह त करे सघूं था न। सो इहा जेका दांह आहे इहा वॾी ॻाल्हि आहे, इहो बीहणु, इहो हिन अवामी सूरत में जेके अॼु अवां गॾु आहियूं, सो इहा काफ़ी ॻाल्हि आहे। पाण पंध में आहियूं, इहो काफ़ी आहे। बाक़ी हाणे पंध आहे, सो असीं चऊं हुआसीं सफ़र में हो साथी तमानींदा मंज़िल संदा ढोल ढाटी, पाण हुजूं न हुजूं पर पंहिंजा पोयां नसुल ज़रूरु लाइजा थींदा। बाक़ी हिन ॻाल्हि खे हिकिड़े सुहिणो असांजो इरशाद लिगारी साथी पंहिंजो फ़क़ीर आहे, उनजो बेत मां हिन सॼे मंज़र खे
अर्पियां तो आऊं हरंदी बेत पढ़ंदो आहियां ॾाढो मुंहिंजो ख़ूबसूरत फ़क़ीर जो ख़ूबसूरत ऐं मुंहिंजो पसंदीदा थोरो नज़्म आहे त हिकिड़ो हारी जो पुटु आहे ऐं हारी जो पुटु आहे जॾहिं बाज़ार में वञे थो खीसो ख़ाली आहे हाणे हारी जे पुटु छा वठी ईद जॾहिं उहा तव्हां आहे हिकिड़ी त मुंहिंजो पुत्रु आहे हिकु हारीदा मुंहिंजो पुत्रु आहे हिकु हारीदा ईद जॾां बि आंदी हे मेॾा प्यूचा मेकूं कुलियां ते सावे खेतां विच गिनांदा ईद जॾां बि आंदी हुई मेरा प्यूचा मेकूं कुलियां ते सावे खेतां विच गिनांदा क्योंकि ईद वाली बाज़ार अंदर हर चीज़ टकियां नाल मिलती है अते टके अबे कन अहन किथां जो घिंडे वे रांदी के हाँ बस ओ कीते ओ खेतां विच मेरा हथ चा मेकूं अदा ओ देख परूं सुण नील गगन मेरा बचड़ा सारा तेदा ओ देख परूं सुण नील गगन मेरा बचड़ा सारा तेदा है ओ सुण जो बटेर बुलेंदा पे एंदी बोली लोली तेदी है ए कां गेरे कोयल तोते मोर चकोर सब तेदे मता मलूल थी वियो पुत्र मेरा ए धरती मां जो तेदी है ए धरती दा दरिया तेदा थर काशा भी तेदे हैं हे याद पिछे में को आख्यास एक गाल पुत्र मेरी याद रखी बाजार ता एक बहाना है जिता हर अख बे दे खीसे विच हे जंग असल नंगपाल अपना अबे डाडे कनू लजपाल अपना ए वन असल वडी गाल इनी ए वन असल वडी गाल इनी मित्र पखी पशु माल इनी वडा थी इना दा ख्याल रखी बस ओडे कनू अज डी ताई जंग सा अपना वेसा अपना मेजो पुत्र हां एक हारीदा मेजो पुत्र हां एक हारीदा